अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध धरती साफ़िन लई हाण तो ॼण मक़्तलगाह बणजंदी पई वञे। हर गुज़रंदड़ साल केतिरा ई साफ़ी असां खां खसे थो वञे। किथे बि को बि सच ॻाल्हाईंदड़ महफ़ूज़ नाहे। सिंध में कलम खणणु हमेशह लाइ वॾो ख़तरो रहियो ई रहियो आहे। जेको बि सच लिखण जी जुरत करे थो उहो वस वारनि ॾोहारियुनि ऐं सियासी मुफ़ादनि जे ॾाड़ जी नज़र थी वञे थो। सिंध जी साफ़ती तारीख़ रत सां लिखियलु आहे, जिते कुझु सालनि खां पोइ हिकु बहादुर आवाज़ हमेशह लाइ ख़ामोश कयो वेंदो आहे। कुझु ॾींहं अॻु कराची में हथियारबंदनि हथां गोलियूं हणी ज़ख़्मी कयल सिंध जो नामियारो साफ़ी इम्तियाज़ मीर बि ज़ख़्मनि जा सूर न सहंदे सहंदे शहीद थी वियो। संदसि शहादत सिंध में साफ़ियुनि ते थींदड़ हमले जी उन डिघी कहाणी जो तसलसल आहे, जेके हमला ॾहाकनि खां जीअं जो तीअं जारी आहिनि। इम्तियाज़ मीर पंहिंजी बेबाक रिपोर्टिंग ऐं तजिए जे करे सुञातो वेंदो हो। हुन कॾहिं बि कलम खे ताक़तवर तबिके जी ख़ुशनुदी लाइ इस्तेमालु न कयो। हू हर हाल में अवामी मसइलनि, करप्शन ऐं ॾोहारी धंधनि खे वाइक़ुफ़ु कंदो रहियो। अहिड़ी बेबाकी खेसि केतिरनि ई धुरियुनि जे निशाने ते आंदो। कुझु ॾींहं अॻु कराची में हुन ते थियल हमिलो रुॻो हिकु फ़र्द ते न पर सॼी सहाफ़त ते हमिलो हो। उन हमले संदसि ज़िंदगी खसे वरिती। इम्तियाज़ मीर अकेलो नाहे जंहिंखे राति जे रहज़ननि ईअं बेमौत मारे छॾियो हुजे। सिंध में सच लिखण जे एवज़ केतिरा ई साफ़ी पंहिंजे जाननि जा नज़राना ॾेई चुका। सखर में मारिजी वियल शहीद जान मोहम्मद महर हुजे या वरी नसरुल्लाह गॾाणी, शेख न्याज़ जे क़त्ल जी कहाणी हुजे या अज़ीज़ मेमण वारे क़त्ल जी ख़बर, अहिड़ा केतिरा ई साफ़ी आहिनि जिन खे क़त्ल कयो वियो। साफ़ी शान ॾहर खां वेंदे अजय लालवाणी ताईं हिकिड़ी डिघी तवील फ़हिरिस्त आहे। उहे सभु क़त्ल हिकु सुवालु छॾे वञनि था, छा रियासत ऐं हुकूमत वटि साफ़ियुनि जे ज़िंदगियुनि जी का क़ीमत नाहे? अॼु ताईं कहिड़े केस में असल क़ातिल खे सज़ा मिली आहे? ॾोहारी हर भेरे आज़ादु घुमंदा रहनि था ऐं नतीजे में साफ़ियुनि जो रस्तु सस्तो सम्झो वञे थो। हाणे वक़्तु अची वियो आहे त साफ़ती तनज़ीमूं ऐं समाजी शऊर रखंदड़ हल्का गॾिजी इहो यकीन ॾियारीनि त सच लिखणु मौत जी सज़ा न बणिजे। इम्तियाज़ मीर, शहीद जान मोहम्मद महर ऐं नसरुल्लाह गॾाणी ऐं ॿिनि शहीद साफ़ियुनि जो रतु असां सभिनी ते कर्ज़ु आहे। उहो कर्ज़ु तॾहिं लही सघंदो जॾहिं सिंध में हर कलमकार महफ़ूज़ हूंदो ऐं इंसाफ़ जो निज़ाम ॾोहारियुनि खे पकिड़े सज़ा ॾींदो। अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।